ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जी ईंदड़ क़िस्त में छा रईस कमाल ख़ान अॻिते लाइ होशियारु रहंदो? छा हिकु नओं मंसूबो ठाहींदो? छा रईस कमाल ख़ान खे रईस गफ़ार ख़ान ॾोही करार ॾींदो? छा रईस गफ़ार ख़ान मरियम सां शादी कंदो? रबनि जो ॾोही कमाल ख़ान आहे या ओठो? सॼी तफ़सील तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदासीं। वीडियो खे स्किप न कंदा ऐं एंड ताईं ॾिसंदा। मोज़िज़ नाज़रीन ग्रामी अस्सलाम वालेकुम। दोस्तों कीअं आहियो? उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां असांजे हिन चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा जीअं त असांजी हर नई वीडियो ईंदड़ तव्हां ताईं बआसानी पहुची सघे। दोस्तों हलो त पंहिंजी मेन टॉपिक ते त ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जी ईंदड़ क़िस्त में अवां ॾिसंदा त रबनि ॾोही रईस कमाल ख़ान खे सम्झंदो। रईस कमाल ख़ान हिकु नओं मनसूबो ठाहींदो ऐं ओठे खे फसाईंदो। रईस गफ़ार ख़ान ॾोही कमाल ख़ान खे करार ॾींदो। तमामु जल्द रईस गफ़ार ख़ान मरियम सां शादी कंदो ऐं आचर वरी पुराणे रूप में ज़ाहिर थींदो। उमेद कयूं था त हीअ वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी ऐं अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट्स ॾिसण जे लाइ असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।